सूबाई घर वज़ीर जियाउल हसन लंजार IG सिंध खे तलब करे वरितो आहे। औरतुनि ऐं सहाफ़ियुनि ते तशद्दुद जे वाक़े जी शफ़ाफ़ जांच खे यकीनी बणाइण जी हिदायत। वाक़े जी जांच लाइ आला सतह कमेटी बि जोड़ी वञे। सूबाई घरू वज़ीर जो इहो चवणु आहे। DIG इरफान बलोच, DIG फिदा हुसैन मस्तोई ऐं SSP ते ॿधल कमेटी जोड़ी वञे। ज़िया लंजार जो इहो चवणु आहे। कमेटी जांच करे 3 ॾींहनि जे अंदरि रिपोर्ट पेश करे मामले जी फौरी बाद मुलवस अहलकारनि खे मुअतल करे रिपोर्ट ॾिनी वञे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे आहियूं। सूबाई घरू वज़ीर जियाउल हसन लंजार IG सिंध खे तलब करे वरितो आहे। औरतुनि ऐं सहाफ़ियुनि ते तशद्दुद जे वाक़े जी शफ़ाफ़ जांच खे यकीनी बणायो वञे। वाक़े जी जांच लाइ आला सतही कमेटी बि जोड़ी वञे। DIG इरफान बलोच ऐं DIG फिदा हुसैन मस्तोई ऐं SSP ते ॿधल कमेटी जोड़ी वञे। कमेटी जांच करे 3 ॾींहनि जे अंदरि रिपोर्ट पेश करे। सूबाई घरू वज़ीर वधीक चयो त मामले जी फौरी जांच बाद मुलवस अहलकारनि खे मुअतल करे रिपोर्ट ॾिनी वञे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे कराची खां आमिर सुफरो। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ुबैर, कराची प्रेस क्लब अॻियां औरतुनि ते एहतजाज पुलिस अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल करण जे वाक़े जो वज़ीर दाख़िला सिंध जियाउल हसन लंजार IG सिंध खे तलब करे वरितो आहे। IG सिंध सां ॻाल्हि ॿोल थी आहे। वज़ीर दाख़िला जो चवणु आहे त औरतुनि तोड़े सहाफ़ियुनि ते तशद्दुद जे वाक़े जी साफ़ शफ़ाफ़ ऐं गैरदाना तौर ते जेकी आहे तहक़ीक़ात कई वञे। वाक़े जी जेकी इंक्वायरी आहे उन जे लाइ आला सतह जी जेकी कमेटी आहे उहा जोड़ी वई आहे। कमेटी जी सरबराही DIG वेस्ट इरफान बलोच तोड़े DIG स्पेशल ब्रांच। ठीकु आहे आमिर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।